मुल्क में वधंदड़ महंगाई पेट्रोलियम मसनूआत में वाध खां पोइ जिथे आम माण्हू परेशान आहिनि उते वकील जेको तबिको आहे उहो बि तमामु वॾो परेशान आहे। हिन महांगाईअ वकीलनि जूं बि रड़ियूं कढाए छॾियूं। वकीलनि पिणु दाहूं कयूं आहिनि। मौजूदा महांगाई जे हिन वधंदड़ जेका महांगाई आहे उन ते मलीर बार एसोसिएशन जे वकीलनि इन बाबति उन ते छा चवणु आहे अचो त मलीर बार एसोसिएशन जे सीनियर तोड़े जूनियर वकीलनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त जेका मुल्क में जेका हिन महिल महांगाई में वाध थी आहे ऐं ग़रीब तबिको तोड़े अमीर तोड़े वचोलो तबिको जेको उनजी ज़िंदगी कीअं पियो गुज़रे अचो त वकीलनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। ही जेको गुज़िरियल 8-10 सालनि खां वठी पाकिस्तान जे अंदरि जेका मुआशी पॉलिसी आहे उन्हनि मुआशी पॉलिसी जो नतीजो आहे जो अॼु जेके आहिनि सो मिडिल क्लास जो माण्हू हुजे या ग़रीब माण्हू हुजे हारी हुजे या मज़दूर हुजे पोहरत हुजे या कंहिं फैक्ट्री मिल में कमु कंदड़ मज़दूर हुजे उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। उहे उन्हनि सां हेल्थ जा इशूज़ आहिनि, खाधे पीते जा इशूज़ आहिनि, उन्हनि सां रोज़गार जे ज़रियनि जा इशूज़ आहिनि। हाणे हिन हेॾी वॾी महांगाई में ज़ाहिर आहे जेको वकील आहे उहो वकील बि इन समाज जो हिसो आहे, उन ते असरु थिए थो। महांगाई जेको आहे ओवरऑल सॼे पाकिस्तान जो मसइलो आहे ऐं वकील बि हिन पाकिस्तान जा शहरी आहिनि, हिन ई समाज जो हिकिड़ो हिसो आहिनि। वकील जेके आहिनि उहे बि माना रोज़मर्रा जी ज़िंदगी में मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। टेक्सटाइल इंडस्ट्रीज़ जेके आहिनि उहा बिल्कुलु बंदि थी वई आहे। कंस्ट्रक्शन इंडस्ट्री जेका आहे ॾिसो तव्हां किथे बि जेको आहे कंस्ट्रक्शन जा कम जेके आहिनि छो जो इन महांगाई जे करे जेको महांगाई जो जिन जेको बेकाबू थियल आहे उन जे करे हर शइ महांगी थी वई आहे। सरियो महांगो थियो आहे, सीमेंट महांगी थी वई आहे। महांगाई आहे ही सिर्फ़ु वकीलनि जो मसइलो न आहे, ही ओवरऑल पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। इन में स्पेशली जेका ग़रीब आवाम आहे उहा वधि मां वधि पीसजी रही आहे। उन्हनि जा हालात एतिरा ख़राब थी चुका आहिनि। असां वटि अगरि अचनि था उहे त असां फ़ीस कलेक्ट नथा करे सघूं उन्हनि खां, मजबूर थी करे उहे एॾा मजबूर आहिनि। ऐं हीउ जेको मसइलो आहे महांगाई इहो ओवरऑल पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। इनके गॾिजी करे हल करण की कोशिश कजे। जैसे कि अभी हमारे वकील साहब ने कहा, भाई ने, दोस्त ने, कि हम भी बाकी आवाम की तरह इस ही सोसाइटी के मेंबर्स हैं, यहीं के रहने वाले हैं। आजकल जो पाकिस्तान में पॉलिटिकल अनस्टेबिलिटी चल रही है, महंगाई की जो अनस्टेबिलिटी चल रही है, जो रात को पेट्रोल की कीमत कुछ होती है, सुबह भरवाने जाओ तो उसमें 100-150 रुपये का इजाफा हो जाता है। आप अभी सुबह ठेले पे जाएंगे सब्ज़ी लेने तो अगर शाम में जाएंगे तो वो 50-60 रुपये बढ़ जाती है। तो जाहिर सी बात है जो बाकी लोग फेस कर रहे हैं वही जो डिफ़िकल्टीज़ हैं हम वकील भी फेस कर रहे हैं। कैमरामैन मंजूर नुनार था वहीद उमरा सियाल, KTN न्यूज़, मलीर बार, कराची।